पाकिस्तान में कोरोना मुतासरन जो अंग 35,793 थी वियो। 24 कलाकनि दौरान 33 शहरी हयातियूं विञाए वेठा। 1051 नवा केस रिपोर्ट थिया। फौतियुनि जो अंग 775 थी वियो। कोरोना ऐं माकड़बाद रोलू कुतब अज़ाब 4 महीननि दौरान रोलू ऐं छितनि कुतनि ॿारनि ऐं औरतुनि समेत 84,179 माण्हुनि खे ॾाढे विधो। हिन त वैक्सीन जी खोट सबबि हयातियूं ख़तरे हेठि। सरहद वेझो रोड हादसे जे नतीजे में 4 ॼणा फौत। इतला बावजूद मोटरवे पुलिस 1 कलाक देर सां पहुती। ज़ख़्मी औरतूं रोड ते तड़पनियूं रहियूं, जॾहिं त फौतियुनि जा लाश 2 कलाकनि बाद ॻरी मशीन ज़रिए कार खे कटे कढिया विया। ऐं गोसपुर भरिसां कारे इल्ज़ाम हेठि आयल वालिद पंहिंजी धीअ खे क़तल करे छॾियो। नौजवान ज़ख़्मी। ॻोठ पीर बख़्श मिराणीअ में कारे इल्ज़ाम हेठि उबैदुल्ला मिराणी पंहिंजे नौजवान धी ज़ुबैल खे बंदूक जा फायर करे क़तल कयो। जवाबदार इल्ज़ाम हेठि अब्दुल फताह ओगाई खे भी गोलियूं हणी मरणी करे छॾियो। ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।